दर्द जी मौसम सदा रही आहे, दर्द जी मौसम सदा रही आहे। हर खुशी छो खफा रही आहे, हर खुशी छो खफा रही आहे। दर्द जी मौसम सदा रही आहे, दर्द जी मौसम सदा रही आहे। मां पूरन 20 मिनटन खां वठी तुंहिंजो इंतजार करे रहियो आहियां। अच्छा ठीक है, थोड़ो अञा भी इंतजार जो मज़ो वठी ॾिस। बेज़ारी पई थिए मूंखे इंतजार कर। जवाद इंतजार के एंजॉय कर सिखो। मां हिते रोड जे पासे में बाग कंदे थकजी पियो आहियां ऐं तूं मूंखे इंजॉय करण सेखारे रही आहीं। अञा केतिरी देर लॻंदी तोखे? बस थोड़ी देर में तो वटि पहुची वेंदसि। तूं आहीं किथे? तोखां घणो परे कोन आहियां, तुंहिंजे बिल्कुल वेझो आहियां। चर्चा न कर अधिका। यकीन कर जवाद, सीरियस मां तोसां मज़ाक कोन पई कयां। ॾिसी छा थो? अच गाड़ी में वेह, अच ना। कंहिंजी फोन आहे? पापा जो। त पोइ टेंशन नथी करे? पापा जे केतिरनि ई सवालनि जो जवाब ॾियणो पवंदो। किथे आहे, छा पई करी, कंहिंसां गॾु आहे, घर वापसि कॾहिं ईंदी आहे? जेकॾहिं तूं फोन अटेंड न कंदी आहे त तव्हांजो पापा नाराज़ न थींदो? न, इन करे त हू पाण ई चवंदा आहिनि त ड्यूरिंग द ड्राइव फोन अटेंड न कंदी त। ऐं इहो बि सच आहे त मां हींअर ड्राइव ई करे रही आहियां। आज वरी हदीका सामान छोकरे के गॾु कार में वेंदे ॾिठो आहे। ॿियो कोन हूंदो, जवाद हूंदो। आख़िर जवाद आहे केरु? हदीका छो थी असांखे हुन सां मिलाए? अला काफ़ी दफ़ा मूं हुनखे चयो आहे त हिन छोकिरे खे असांजे घर वठी अचु। हदीका ॿुधाए पई त जवाद खे कुझु मजबूरियूं, इन करे न अची सघे। आख़िर कहिड़ी ओड़ी मजबूरियूं अथसि जो असां सां नथो मिले ऐं हदीका सां ॿाहिरि मिलंदो थो वठे?
नाराज़ न थी, मां समझाए छॾींदसि। तू हदीका खे फोन त कर, ॾिस किथे आहे। बंद अथसि। दर्द दे मौसम सदा रही आहे, दर्द दे मौसम सदा रही आहे। छा पई सोची? तुंहिंजे बारे में सोचे रही हुयसि। मां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां ऐं तूं मूंखे सोचींदी कि ॿी दुनिया में हली वई आहीं। जवाद, मां सोचां पई त जेकॾहिं तूं फाइनल सेमेस्टर में फेल न थी हा त हिन टाइम ताईं त मां तोखे पापा सां बि मिलाए चुकी हुजां। पर मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन वारी डिग्री अधूरी रहिजी वई ऐं ईअं ई तुंहिंजे मम्मी पापा सां मुंहिंजे मिलण जो प्रोग्राम पोस्टपोन थी। पर मूंखे ख़बर आहे त तो जहिड़ो ब्रिलियंट स्टूडेंट फेल थी नथो सघे। तूं फेल न थियो जवाद, बल्कि तोखे ॼाणी वाणी फेल कयो वियो आहे। मूंखे ख़बर आहे मूंखे त मूं पंहिंजे दोस्त शिराज जे करे धक खाधो आहे। एन्यूअल फंक्शन में नारेबाज़ी शिराज ऐं हुनजे दोस्तनि कई ऐं ख़ालिद साहब जी नज़रुनि में हरू भरू मां अची वियुसि। ऐं हाणे तूं पप्पा जी नज़रुनि खां पोइ लिकंदो वती त पोइ ठीकु आहे, मूंखे हाणे ई वठी हलो अंकल ॾे ऐं ब्रिलियंट फेल्यूअर जे हिसे सां मुंहिंजो हली तारीफ़ कर। ताकी पापा फेल्यूअर जो लफ़्ज़ ॿुधी तोसां हथ मिलाइण में पसंदि न कनि। मूंखे मुंहिंजी नाकामी ॼाण न ॾियारे। ठीकु आहे ॻाल्हि कर। जॾहिं तुंहिंजी सप्लीमेंट्री जी रिज़ल्ट आई मां तोखे तॾहिं मम्मी ऐं पापा सां मिलाईंदसि। तूं चओ। हिन करे त तूं ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदी आहीं। तूं त अजीब ऐं ज़हनी तौर ते ॾाढो ग़रीब छोकिरो आहीं यार। छो? हिकु ख़ूबसूरत छोकिरी तुंहिंजे अॻियां वेठी आहे ऐं तुंहिंजे दिलि मां को ख़ूबसूरत जुमिलो ई कोन पियो निकिरे। चङो तर्स, मूंखे सोचणु ॾे। मोहबत बेहतर जुमिलनि में हूंदी आहे मिस्टर, सोचियल लफ़्ज़नि में न। हेलो। हेलो। हाँ, फोन छो न पियो खणे?
ॾाढी निंड पई अचे मूंखे। पर मूंखे त बिल्कुल भी निंड कोन पई अचे। त कोशिश कर न, सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। ओ जवाद, मूंखे कोन तो पूरी सुबुह ताईं इंतज़ार कर। मूंखे तो तोसां हींअर ई ॻाल्हाइणो आहे। त ठीकु आहे, तूं ॻाल्हाईंदी रह, मां ॿुधंदो रहंदुसि। ॿुधंदो रहंदे या सुतो पियो हूंदे? हाणे त मां चङी तरह जागी वियो आहियां यार। कहिड़ी मोहबत आहे तुंहिंजी जवाद, जंहिंमें रातिनि जा उजागर न आहिनि, इंतज़ार न आहे, थधा साह, उदासियूं, ख्वाब, अहिड़ो कुझु बि न आहे। पर मुंहिंजी मोहब्बत जी ख़ामोशी में ॾाढी गहराई आहे हदीका। चवंदा आहिनि त ख़ामोशी जे पोयां हिकु तूफ़ान लिकियलु हूंदो आहे। तुंहिंजी मोहब्बत जो तूफ़ान कॾहिं ईंदो जवाद? रहमान साहब तव्हांखे पाण चयो हदीका जे रिश्ते लाइ? हाँ हाँ, एडी वॾी अहम ॻाल्हि तूं मूंखे अॼु थो ॿुधाए। असल में हदीका जी तालीम पई हले न, ऐं ॿियो त हदीका जे बारे में मां कुझु सोचे सम्झी फ़ैसिलो करणु चाहियां थो। रहमान साहब जे पुट जे सिलसिले में ज़रूरत कहिड़ी आहे तोखे सोचण जी? हाँ, शायदि तो ठीक थी चवे। अमार यूके मां MBA करे आयो आहे ऐं अचण सां ई रहमान साहब जो बिज़नेस में हथ वंडाइण शुरू करे ॾिनो अथई। वॾी ॻाल्हि त हैरत अंगेज़ तौर ते हुनजी परफॉर्मेंस बि सुठी आहे। हीअं कर, कॾहिं रहमान साहब जन खे दावत ॾेई घर घुराए, हदीका बि अमार सां मिली वठंदी। मां पाण इएं सोचां थो। अच्छा ॻाल्हि त ॿुध, मूंखे थोरो पाणी त पी यार। अच्छा ठीकु आहे। कुछ अञा बि चओ न। कंहिंसां थी ॻाल्हाए? दोस्त आहे मामा। कहिड़ा दोस्त? जी मां पोइ तव्हांखे ॿुधायां थी। लाइन ते आहे, प्लीज़ ॻाल्हाइण ॾियो। दर्द दे मौसमी सदा रही आहे, दर्द दे मौसमी सदा रही आहे। वकार साहब, अमार जे यूके में अचण खां पोइ मुंहिंजे हिसे में एतिरो तमामु घटि कमु ईंदो आहे जो मां सोचींदो आहियां त किथे मां रिटायर त न थी वियो आहियां। ॾाढा ख़ुशकिस्मत आहे जो ॿार हिन क़ाबिल थी वियो आहे। अंकल मां त डैडी खे चवंदो आहियां त हाणे लाहौर में पंहिंजी फर्म जी ब्रांच ऑफिस खोले, पर मञनि ई कोन था। पर मुंहिंजे ख़्याल में अमार खे अञा कुझु तजुर्बे जी ज़रूरत आहे। अॼु मां नथी अची सघां जवाद। पर छो नथी अची सघीं हदीका? कुझु गेस्ट आयल आहिनि घर में। केरु आहिनि? अलाए, मूंखे न आहे ख़बर। त छा नामालूम महिमाननि जी मेज़बानी लाइ तूं ई रहिजी वई आहीं घर में? मम्मी पापा ॿई उन्हनि सां गॾु वेठा आहिनि ऐं पापा मूंखे केॾा ॿाहिरि वञण खां सख़्ती सां रोके छॾियो आहे। एक्सक्यूज़ मी। वकार साहब, असांजी धीउ हदीका किथे आहे? हिते ई घर में आहे, जो ईंदी हूंदी।
कॉल कयां थी मां तोखे थोड़ी देर में। अधिका हाणे तोखे सॾु करण जे लाइ वकार खे पाण अचिणो पवंदो। जी मम्मी मां अचां पई, बसि हीअं ई पई अचां। सॉरी अमार पुट, शाम खां पोइ तव्हांखे ऑफिस त वञिणो न आहे? जी आंटी, पर राति जो कुछ फाइल्स मूंखे घर में वेही ॾिसणा पवंदा आहिनि। अमार पुट एॾे कमु करण खां पोइ तूं थकिजी कोन थो पवीं? न अंकल, इहा ई त उमिरि हूंदी आहे कुझु करे ॾेखारण जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पुट। अॼु त फ़क़ति असां तव्हां सां ई मिलण आया आहियूं। जी पुट हीअ आहे अमार, 10 सालनि खां पोइ यूके खां आयो आहे ऐं माशाअल्लाह MBA करे आयो आहे। मामा मां कहिड़ी शइ न आहियां जेके केरु ॾिसणु अचे पसंदि करे खणी हलियो वञे। आख़िर तूं चाहे छा थी? मामा मां कंहिं ॿिए खे थी चाहियां। इहा ॻाल्हि तो मूंखे अॻु में छो न ॿुधाई? अहिड़ी कहिड़ी तकड़ हुई मामा? घटि में घटि मूंखे ॿुधायां, मां तुंहिंजे पप्पा सां ॻाल्हाए वठां। त पोइ हींअर तव्हां ॻाल्हायो पप्पा सां? केरु आहे उहो? हो को वॾो माण्हू त न आहे, पर तमामु सुठो छोकिरो आहे, ॾाढो सही न। छा उहो फ़क़ति तोखे पंहिंजी ज़हानत सां ख़ुशि रखंदो? पर हू पंहिंजे ज़हानत सां कंहिं सुठी हैसियत जो मालिक त बणिजी सघे थो न। छा कंदो आहे? हुन हीअं रिसेंटली पोस्ट ग्रेजुएशन क्लियर कियो आहे। छा नालो अथसि? जवाद। जवाद? मूंखे ऐं तुंहिंजे पप्पा खे इहो अंदाज़ो न हुयो त तुंहिंजी जवाद सां दोस्ती इन ई नोयात ते पहुचंदी। दर्द मौसम सदा रही आहे, दर्द मौसम सदा रही आहे। हिन मुल्क में अहिड़ा लखे नौजवान आहिनि जेके पोस्ट ग्रेजुएशन करण खां पोइ मास्तरी ऐं क्लार्क लाइ वतन ते धिका खाईंदा। पर हदीका त ॿुधायो त हू ॾाढो ज़हीन छोकिरो आहे। ज़हीन छोकिरा फ़क़ति वॾियुनि डिग्रियुनि जे पोयां पंहिंजो वक़्तु ज़ाया न आहिनि कंदा। जेकॾहिं हुन में एतिरी अहलियत हुई त पोस्ट ग्रेजुएशन करण खां पोइ हू CSS लाइ कोशिशि करे हा। इहा ॻाल्हि आहे त हू पाण ई तव्हांखे ॿुधाए सघे थो। तूं छो थी इंसिस्ट करे मूंखे हुन जी छोकिरे सां मिलण लाइ? त पाण ई त हदीका खे चवंदा हुया त जवाब तव्हां सां मिलाए। चयो पर इन ई मक़सद लाइ न। पर तव्हां हदीका जी दिलि रखण ख़ातिर ई सही हिकु दफ़ो हुन छोकिरे सां मिली था वठो। ठीकु आहे, तूं चवीं थी त मिली थो वठां हुन छोकिरे सां, पर हदीका खे ज़हन नशीन कराए छॾिजांइ त हुनजे कंहिं बि ॿाराणे फ़ैसिले करे मां रमान साहब खे इनकार न कंदुसि। हूअं बि मास्टर्स कामयाबु ज़िंदगी जी ज़मानत कान्हे का।
मां अञा सप्लीमेंट्री इम्तिहान जे नतीजे जो इंतज़ार करे रहियो आहियां ऐं तो आंटी सां कूड़ छो ॻाल्हायो त मां मास्टर क्लियर करे चुको आहियां। त मां छा ॿुधायां? हाँ, मां मम्मा खे कीअं क़ाइल कयां ते एतिरी ज़ान जे बावजूद बि तोखे फेल छो करे छॾियो? तॾहिं बि तोखे कूड़ ॻाल्हाइणु न खपंदो। त मां छा कयां जवाब? तोखे ख़बर न आहे त पापा कॾहिं बि कंहिं बि नाकाम इंसान सां को तालुक़ रखणु पसंदि न कंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं मां उन्हनि खे सच बि ॿुधायां त पापा कॾहिं बि तोसां मिलण जे लाइ राज़ी कोन थिया। हा, हाणे हू कामयाब बिज़नेसमैन रहमान जे पुट सां मिली जो चुका आहिनि। ओ प्लीज़ फॉर गॉड सेक जवाद न करे अहिड़ियूं ॻाल्हियूं। पापा कॾहिं बि सिर्फ़ु दौलत खे सबबु बणाए को बि तकड़ में फ़ैसिलो कोन कंदो। अच्छा छॾ प्लीज़ इन बहस खे। उते मूंखे थोड़ो कमु आहे। अच्छा इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे त ठीक टाइम ते पहुची वञिजे। अंकल जन क्लब खां कॾहिं वापसि ईंदा? 9:30 बजे ईंदा आहिनि, पर तूं ठीक 9 बजे पहुची वञिजे, छो त पापा खे इहो सुठो लॻंदो आहे त केरु उन्हनि जो वेट करे। इहो सुठो न लॻंदो आहे त हू पाण कंहिंजो वेट कनि। ॿियो कुझु? कुझु न। हाणे तव्हां गाॾी में तशरीफ़ फरमा थींदो? हलो। माशाल्लाह ॾाढो स्मार्ट ऐं ब्रिलियंट छोकिरो आहीं तूं। अब पापा जवाद जो एजुकेशनल रिकॉर्ड भी ॾाढो शानदार आहे। त पुट तूं वांदो छो आहीं? जी दरअसल जी सर मां कोशिश त कयां थो। वाकई इहो वॾो ज़ुल्म आहे जो तो जहिड़ो नौजवान नौकरी लाइ परेशान हुजे। पापा जवाद हिकु ॿिनि जॻहियुनि ते अप्लाई त कयो आहे एंड आई होप कि इंशाल्लाह जल्दी कोई जॉब मिली वेंदी। अच्छा जवाद तूं हीअं कर जो तूं पंहिंजा समूरा डॉक्यूमेंट्स मूंखे आणे ॾे। जी मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको NGO हलाईंदो आहे, तुंहिंजी जॉब जो बंदोबस्तु थी सघे थो। बाक़ी जेसि ताईं आहे हदीका जो मसइलो त उनजे लाइ मां सोचे सम्झी फ़ैसिलो कंदुसि। फ़िलहाल खां जल्दी करने का मूंखे। जी सर। पर तो जहिड़े नौजवान खे बेरोज़गार न हुजणु खपंदो आहे। जी पर मुंहिंजा कुझु सर्टिफिकेट खुटल आहिनि। शुक्र आहे वटि पुट, केतिरी देरि लॻंदी?